ख़बर शामिल कयूं था। कराची ब्यूरो चीफ मोहम्मद सलीम मेमण की रिपोर्ट मूजिब कराची के नादरन बाईपास से कायम बोर्ड मुतासिरन के गोठ गुलशन से टेंट सिटी जे में समाजी अगवान सैयद अहमद शाह काज़मी पारां हर साल जियां हिन साल भी इमाम सज्जाद अलैहिस्सलाम की शहादत वारे दिहाड़े ते मजलिस अदा लंगर न्याज समेत सबील जो पिण बंदोबस्त कयो वियो। मजलिस जे प्रोग्राम में सियासी समाजी सरबराहन ऐं वॾनि नालनि वारनि ज़ाकिरनि ऐं इलाइक़े जे मोमिनीन वॾे अंग में शिरकत कई। उन मौक़े ते ज़ाकिरीन समेत सैयद अहमद शाह काज़मी, सैयद अहमद शाह काज़मी ऐं ॿियनि GNP न्यूज़ सां ॻाल्हाईंदे वधीक चयो त जेको ॾींहुं शहादत जो ॾींहुं इहो ई दर आहे अहले बैत जो जंहिंमें दुनिया में बि निजात आहे आख़िरत बि निजात आहे। इहो ई दर वठंदासूं त इन में कामयाबी आहे। ही असां जेको दीन जेको बचायो करबला खां पोइ असांजे सैयद इमाम हुसैन अलैहिस्सलाम खे बचायो दीन जा मालिक बि आहिनि ऐं नबी साईं जो वादे जेको जंहिंसां मुंहिंजो हसन राज़ी हुसैन राज़ी हुन खां मां बि राज़ी मुंहिंजो अलाह बि राज़ी त ही मालिक आहिनि काइनात जा हिन जहान जा हुन जहाननि जा बि असीं बि मुस्लमान असां हिननि जो ई रिज़्क़ खाऊं पिया हिननि जो ई ॾिनल आहे हर शइ हिननि जो ई ॾिनल आहे ऐं हिननि जे गम में जे असां गम में कढो ऐं मालिक जेको मालिकनि जी मल्हाईंदा आहियूं असांजे थोरो कोन्हे फ़र्ज़ु आहे असांजो हर मुस्लमान जो फ़र्ज़ु आहे मालिकनि जा ई ॾियणा मल्हाइणा। जीअं त अॼु इमाम सज्जाद इमाम ज़ैनुलाब्दीन जी शहादत जो ॾींहुं आहे ऐं असां सभु हिते मौजूदु आहियूं मजलिस अहले बैत जी मजलिस ॿुधण जे लाइ। हिते काज़मी हाउस ते साईं अहमद अली शाह काज़मी उनखे असां जसु ॾियूं था त हू ज़िक्र अहले बैत जे लाइ अॼु हिन तमामु वॾी हिते जेको आहे सो मजलिस मुनक़िद कराई आहे जंहिंमें ज़ाकिर हज़रत सज्जाद ऐं अहले बैत जे शहादतुनि ते पंहिंजी मजलिस जेका आहे सो पढ़ी रहिया आहिनि ऐं मां सम्झां थो त अलाह ताला अजुर ॾींदो साईं अहमद अली शाह खे त हू अहले बैत खे यादि करण जे लाइ हिन क़िस्म जूं मजालिस ऐं हिन क़िस्म जूं जेके नात ख़्वानियूं इहे मुनक़िद करे रहियो आहे। ऐं हिन जेको ही नगरी आहे साईं जी काज़मी हाउस या जेको आहे सो ही टेंट सिटी उनखे मां सम्झां थो हिननि शयुनि खां दुआ मिलंदी त ही बहितर तरीक़े सां आबाद थींदा ऐं जेके हिते ग़रीब आबाद आहिनि उन्हनि खे अहले बैत जे तरफ़ां दुआ मिलंदी त हू हिते जेको आहे सो बिल्कुलु जेको आहे सो पीसफुल तरीक़े सां हिते रहनि ऐं हिते पंहिंजे बहितर ज़िंदगी गुज़र कनि।